चुन्नू, मुन्नू, पप्पू ऐं तारा तमामु सुठा दोस्त आहिनि। कहिड़ो बि ॾींहुं हुजे, हिननि खे पाण में खेॾणु ऐं शरारत करणु तमामु पसंदि आहे। जनवरी में तमामु घणी सर्दी थींदी आहे ऐं बर्फ़ पवंदी आहे, पर स्नोफ्लेक सां खेॾण जो बि पंहिंजो ई मज़ो आहे। फेबररी में त पप्पू पंहिंजो वूलन स्कार्फ हर वक़्तु पाए छॾींदो आहे त किथे थधी हवा सां ज़ुकाम न थी पवे। मार्च ऐं अप्रैल में त बहार जो मौसम हूंदो आहे ऐं सावक जो नज़ारो हूंदो आहे। हिननि महीननि में चुन्नू ऐं मुन्नू खे लगड़ उॾाइण में तमामु घणो मज़ो ईंदो आहे। मई ऐं जून में त बसि न पुछो, एतिरो गरम मौसम थी वेंदो आहे। पर तारा ऐं चुन्नू हिन गर्मी में बि तमामु घणो मज़ो कंदा आहिनि। थधियूं कुल्फियूं खाईंदा आहिनि ऐं जूस बि पीअंदा आहिनि। ऐं हाणे अची वियो जुलाई ऐं ऑगस्ट, पाण सां गॾु मॉनसून जो मींहं बि खणी आया। चुन्नू ऐं पप्पू खे त पंहिंजो कलरफुल अम्ब्रेलास कढण जो मौक़ो मिली वियो ऐं तारा गर्मा गर्म पकोड़ा खणी आई। पोइ आयो सेप्टेम्बर ऐं पोइ अक्टूबर ऐं सुकल पन किरण शुरू थी विया। हाणे आयो नवंबर ऐं पोइ दिसंबर, सभई जो फेवरेट। तमामु घणी बर्फ़बारी थींदी आहे। मुन्नू खे त बर्फ़ में खेॾणु तमामु पसंदि आहे। ऑल 12 months of the year, चुन्नू, मुन्नू, पप्पू ऐं तारा आर द बेस्ट फ्रेंड्स ऐं तमामु घणो मज़ो कंदा आहिनि। अचो असां सभई गॾिजी 12 months of the year जो सॉन्ग ॻायूं था।